जैसे कि आज मैं सुबह को 1 बजे उठा हूँ और आज बशीर भाई ने हमें ट्रीट दिए। अल फजर पे जाएंगे हम, उधर खाना खाएंगे। बशीर भाई ने आईफोन X Max Pro लिया है, पता नहीं कौन सा 2.5-3 लाख रुपए का। आज हमें ट्रीट दे रहा है। तो मेरे साथ ज़मीर खड़ा है, ज़मीर भाई बैठा है, शहबाज भाई और इसरार भाई के इंतजार में। पता नहीं कब से बैठे हैं, ये निकम्मे आए ही नहीं है। उधर बशीर है भाई, हाँ उधर बशीर हमारा वेट कर रहा है भाई, उधर वेट कर रहा है। देखो मैं आप डिग्नों खा रहा हूँ इंतज़ार कर करके, अभी क्या करूँ, इसको ही चबाऊँ, अभी तो इंतज़ार नहीं होता है मेरे से। जी आधा मुझे भी खिलाना ज़मीर। हाँ अभी दाढ़ी बनवा बोलो बच्चे। शहबाज भाई अभी आया है, वैसे वही हर तरह लेट और हर तरह हमें दलील करवाता है। यही तारे गोले मुगा किसान जी हम संगत दिसे चालना हटाओ अपनी बाइक पे यो ज़मीर लाचारे के वाला जारी संगत फाइनली असां वञी रहिया आहियूं होटल ते। ऐं इसरा असांजे ॾाढो तयारु व्यार थी आया हुआ, सफ़ा हैंडसम, सफ़ा घाटुनि ॾे लॻे। ऐं हीअं असांजो दोस्त आहे शहबाज अब्बासी, कालिन भैया ऐं हीअं असांजो बशीर दोस्त आहे, गाॾी ड्राइव करे रहियो आहे। जियो नाशरी साहब, जियो बशीर भाई गाॾी वञी रहिया आहियूं असां हींअर होटल ते मानी वानी खाईंदासीं। फाइनली हुई आ रहे अल फजर और संगत हमारी तैयार लगी पड़ी है और ज़मीर लशारी के हाथ में आईफोन X Max Pro है। अभी जो फोटो ज़मीर लशारी के हाथ में फाइनली असां हिते अल फजर ते आया हूँ। ऐं ऑर्डर ॾेई छॾियो आहे कढ़ाई ते। शहबाज अब्बासी तैयार लॻो पियो आहे। संगत सही बशीर भाई असांखे ट्रीट ॾिनी आईफोन जी। हिन सरदार सबूर कचेरी में लॻो पियो आहे। तारिक लशारी बैठो आहे, हिन शहबाज अब्बासी फनी आहे असांजो दोस्त। ज़मीर किसरार ऑर्डर ॾेई छॾियईं न, छा ॾिनई त यानी वाइट रेड कढ़ाई रेशमी कबाब है। अब ऐसा मेरे बिरयानी ऑर्डर किया। वाह 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 जी दोस्तों असां हींअर आया हूँ अल फजर ते। असांजो दोस्त बशीर जुन जी असांखे ट्रीट ॾिनी आहे। उन आईफोन 11 प्रो वरिती आहे, 12 प्रो वरिती आहे, 12 प्रो मैक्स उन वरिती आहे। या इन जे करे असांखे उन ट्रीट ॾिनी आहे। बशीर साईं जी वॾी महिरबानी, उन सां गॾु टाइम स्पेंड कयो। हे ज़मीर लशारी दोस्त आहे, अगरि कुझु ॻाल्हाइणु चाहे त भले चाहे, बाक़ी इसरार त बिल्कुलु ॻाल्हाईंदो। महिरबानी बशीर साहब जी महिरबानी, जिन असांखे ट्रीट ॾिनी आहे, ॾाढी प्यारी, वधीक ख़ुशी थी असांखे। महिरबानी बशीर साहब, महिरबानी। वॾा थोरा अलॻि थोरा एहसान बशीर जुड़े जा असांखे ट्रीट ॾिनी ऐं ॾाढी ख़ुशी थी थिए। ऐं सदा सुबुह जी ॻाल्हि लॻे पर ऐं असांजी गैदरिंग थी वई आहे। ऐं लशारी ब्लॉग खे तव्हां फॉलो कयो, लाइक कयो ऐं कमेंट कयो, सब्सक्राइब भी करो। मेन ॻाल्हि त ॿुधाई कोन्हे। फाइनली हम खाना खा के अभी घर जा रहे हैं और बहुत मज़ा आया। बशीर भाई की चीज़ खा के शहबाज भाई भी बैठा है, पता नहीं क्यों शेर लगा पड़ा है। अभी हम जा रहे हैं घर, आराम करेंगे, फिर इंशाल्लाह रात को उठेंगे।